जी सॼी सिंधी जा जेका विवाद कई लॉकडाउन ते अॼु 37 ॾींहं आहे। शहर जा सभई कारोबारी मर्कज़ बंदि आहिनि, जॾहिं त दुकान जा शटर हेठि आहिनि, पर अक्सर कारोबार हलंदड़ आहिनि। जेके दुकानदार आहिनि उहे शटर हेठि करे माण्हुनि खे अंदरि विहाए करे कारोबार हलनि था। फ़ोन जे ज़रिए जेको कारोबार शुरू थी वियो आहे, जंहिंजे करे शहर में रश थी वियो आहे। जॾहिं त कोरोना केसिस जी ॻाल्हि कंदासीं त जेका वबा जे अंदरि हूअं त 22 केस आहिनि, जेके 12 जेके केस आहिनि मक़ामी सतह जा आहिनि। उनजे करे हीउ जेको मर्ज़ु आहे उहो तेज़ सां फैलिजे थो, पर जेका वबा जे माण्हुनि खे हिन मर्ज़ जी सम्झ में शायदि नथी अचे। हू हिन मर्ज़ खे मज़ाक़ सम्झनि था, उनजे करे उन ते ध्यानु नथा ॾियनि, लापरवाही करनि था। जॾहिं त हीउ मर्ज़ु इंतिहाई तेज़ सां पकिड़िजे पियो, जॾहिं त शहर जे अंदरि कारोबार चवण में बंदि आहे, पर उहो कारोबार हलंदड़ आहे। माण्हू रोडनि ते निकिरी आया आहिनि। जॾहिं पहिरें ॾींहंनि में जेके मुंड वारा ॾींहं लॉकडाउन जा पुलिस पारां सख़्ती कई वई ऐं शहर जे चौक चौराहनि ते पुलिस बि मुक़ररु कई वई, जॾहिं त रेंजर ऐं पाक फौज जा जवान बि हुआ। लेकिन हाणे उहा शइ न बची आहे। पुलिस वटि सख़्ती न आहे बची। जेको आहे पुलिस इंतिज़ामिया उन जेको आहे उपा न वरिता आहिनि सख़्तु, जंहिंजे करे बि माण्हू रोडनि ते निकिरी आया आहिनि। छो त शहर चवण में त बंदि आहे, पर बंदि न आहे, कारोबार हलंदड़ आहे। शटर हेठि आहिनि, माण्हू अंदरि कारोबार करनि था। उनजे करे हीउ वबा फैलजण जो ख़तरो आहे। उन सिलसिले में सिंध सरकार खे ऐं हितां जी इंतिज़ामिया खे इन तरफ़ ध्यानु ॾियणु घुरिजे। जी।